अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود مجھے ابھی بدے صلی اللہ علیک یا رسول اللہ وسلم عليك يا حبيب الله حمد و صلاة کا بعد معزز و محتشم سامعین ذی وقار پیاری جماعت صبوری السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ अल्हम्दुलिल्लाह तमाम असां जो के हिन प्रोग्राम में शरीक आहियूं मां तव्हां जे आॾो अल्लाह ताला जे पाक कलाम मजीद फुरकान हमीद मां चंद आयतूं तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे
दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मूं फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी अल्लाह तबारक व तआला अमल करण जी भी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम खे तव्हां समूरा भेरो ॾियारींदा हलिजो। सर्दी ज़रूर आहे पर एतिरी कोन्हे। तव्हां माशाअल्लाह हिननि इलाइक़नि जा आहियो ऐं हिते माशाअल्लाह रहंदड़ आहियो त तव्हां हिन सर्दीअ खे इंशाअल्लाह ताला मुंहुं ॾेई वेंदव ऐं हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क शरीफ़ ऐं हज़रत हबीब अकरम जे ज़िक्र पाक सां तव्हां पंहिंजे क़ुलूब ऐं अज़हान खे मुनव्वर फरमाए ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां ज़ौक़ सां ऐं शौक़ सां हबीब अकरम ते दुरूद खे भेरो ॾियारियो त मां तव्हांखे क़ुरान पाक ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। अब हेॾां वारनि ॾे अलॻि मिंथ कोन मोकिलींदुसि। तव्हां बि सुभाणे अल्लाह गॾिजी चओ सुभाणे अल्लाह सदीअ खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे अल्लाह खबरदार इन औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त आहे ला खौफुन अलैहिम उन्हनि अल्लाह तबारक व तआला जे दोस्तनि जे मथां को बि खौफ न आहे वला हुम यहज़नून न को उन्हनि अल्लाह जे दोस्तनि जे मथां हिन जहान में को खौफ आहे न को अल्लाह जा दोस्त अगले जहान में गमगीन थींदा। या अल्लाह उहे तुंहिंजा दोस्त कहिड़ा है अल्लाह तबारक व तआला उन्हनि दोस्तनि जूं निशानियूं पाण बयान फरमायो। अल्लाह तबारक व तआला पाण इरशाद फरमायो आहे त मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि दोस्तनि जी पहिरीं निशानी हीअ आहे त मुंहिंजो जेको दोस्त आहे उहो बेईमान कोन हूंदो आहे उहो ईमान वारो हूंदो आहे। अल्लाह जे दोस्तनि जी पहिरीं निशानी जेका अल्लाह तबारक व तआला पाण बयान फरमाई आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो उन्हनि प्यारनि बाननि जी जिन जी तारीफ़ अल्लाह तबारक व तआला पाण फरमाई आहे। अल्लाह ताला इरशाद फरमायो उन्हनि जी पहिरीं निशानी हीअ आहे त उहे ईमान जे दौलत सां मालामाल हूंदा आहे। ऐं ॿी निशानी अल्लाह तबारक व तआला पाण इन आयत में बयान फरमाई त मुंहिंजा दोस्त जेके हूंदा आहिनि उहे तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब हूंदा आहिनि। या अल्लाह उन्हनि खे तूं कहिड़ा इनाम अता फरमाईंदो आहीं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इनामनि जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मां पंहिंजनि दोस्तनि खे जेके इनाम अता कंदो आहियां मां पंहिंजनि दोस्तनि खे रुॻो हिन जहान में न हित बि मां अल्लाह उन्हनि खे नवाज़ींदो आहियां त अॻिले जहान में बि मां अल्लाह उन्हनि जो शान बुलंद फरमायो आहे ख़ुशख़बरियूं अता फरमाईंदो। ये मशहूर ऐं मारूफ आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि प्यारनि दोस्तनि जो शान बयान कयो आहे। अवा अल्लाह जे प्यारनि बाननि वलियनि खे जेको मञींदो आहे सो हथ मथे करे त मूंखे पकड़ अल्लाह जे वलियनि खे मञींदा आहियो भला सभिनीनि खे मञींदा आहियो हिक खे मञींदा हो ॿिए खे न मञींदा आहियो ईअं त कोन्हे न सभिनीनि खे मञींदा आहियो। ऐं अल्लाह जा जेके बि वलिया आहिनि अल्लाह जा जेके बि प्यारा बाना आहिनि उन्हनि प्यारनि बाननि जो त शान ई निरालो आहे। ऐं उन्हनि खे उन्हनि जी तारीफ़ करण वारी ज़ात ॾींहंनि जो दातार रब ज़ुल जलाल पाण आहे। अदा दुए ज़मीन तारीफ़ कंदी आहे अल्लाह जी ऐं अल्लाह वरी तारीफ़ करे पंहिंजनि दोस्तनि जी। हर शइ तारीफ़ अल्लाह जी कंदी आहे। हिकु दफ़ो कलमो न ॿुधाए ला इलाहा
إلا الله لا إله आवाज अचे ज़िक्र जो ला इल्लल्लाह ला मां ॾिसां त सही बाबा ॿेले वारनि खे बि ज़िक्र सां शौक़ु आहे या ईअं सुतल आहिनि ला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूए ज़मीन तारीफ़ अल्लाह जी कंदो आहे पर अल्लाह वरी तारीफ़ पंहिंजनि दोस्तनि जी पाण कंदो आहे ऐं उन्हनि दोस्तनि में केर केर शामिल आहिनि हज़रत पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी त इन्हनि समूरनि वलियनि जो सरदार आहे सभिनी पीरनि जो पीर रूए ज़मीन ते जेके बि वलिया आहिनि उहे समूरा जा समूरा वलिया इन्हनि में शामिल आहे मां तोखे अदा पंहिंजे सिंध जे वलियनि जा नाला खणंदो ॿुधाईंदो वञा हज़रत भिट जो घोट अब्दुल लतीफ़ भिटाई बि उन्हनि में शामिल हुआ हज़रत कलंदर लाल शहबाज बि उन्हनि में शामिल हुआ हज़रत इमामुल आरिफीन पीर साईं रोज़े नवी रहमतुल्लाह ताला अलैहि उहो बि उन्हनि में शामिल हुआ अदा तो उन्हनि वलियनि मां हिकु वलीअ जी ज़ियारत कई जंहिं दुनिया उन अल्लाह जे प्यारे बाने खे जंहिं लक़ब सां सुञाणी थी आहे उन जो नालो शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ जहिड़ा जवान बि शामिल इहे अल्लाह जा प्यारा बाना मां ये सब नाला कोन खया बल्कि मां तव्हांखे इशारो ॾिनो आहे कलंदर बेन में आहे भिट जो घोट अब्दुल लतीफ़ भिटाई बेन में आहे सिंध जा जेके वलिया आहिनि बलोचिस्तान जा पंजाब जा सरहद जा रूए ज़मीन जा जेके वलिया आहिनि उन्हनि समूरनि खे अल्लाह तबारक व तआला वॾो मक़ाम अता फरमायो आहे अदा उन्हनि जो एॾो वॾो मक़ाम आहे जो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी हूंदो पाण बगदाद में आहे मुरीद उनखां ओथल वारा लसबेले वारा कोयटा वारा खुशदार वारा सिंध वारा परे न हूंदा जॾहिं मुरीद अब्दुल कादिर जीलानीअ खे सॾु कंदो आहे त अब्दुल कादिर जीलानी मुरीद जी अची करे मदद बि फरमाईंदो आहे पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहो ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे सम्झण त हुजे मुरीद ऐं मञींदड़ हुजे ऐं उन्हनि जे तरीक़े ते हलण वारो हुजे जेकॾहिं आम को इंसान दावेदार आहे ऐं आम चवे थो दादा मां जेको आहियां सो अल्लाह जे वलियनि खे मञियां थो पर अल्लाह जे वलियनि जे तरीक़े ते नथो हले अल्लाह जे वलियनि जो जेको पैगाम आहे उन पैगाम ते नथो हले अल्लाह जे प्यारनि बाननि जेका वाट ॾसी आहे उन दग खां परे आहे उन तरीक़े खां परे आहे त पोइ अदा ॾोह उन जो पंहिंजो आहे अब्दुल कादिर जीलानीअ जहिड़े जान त पैगाम ॾिना पर असां त पंहिंजे अखियुनि सां शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ नब्बर अल्लाह मरकदहु जहिड़ो मुजाहिद आलिम दीन ॾिठो अदा जॾहिं पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जो 15वीं सदीअ में मुरीद अहिड़ो जवान ऐं बरकत वारो थी सघे थो त पीरान पीर जो शान त रब अञा बुलंद फरमायो आहे ईअं आहे या न बलोच मूंसां ॻाल्हाए त सही आहे अदा मुंहिंजा सिंधी भाउ ॻाल्हाए त सही मूंसां अल्लाह जे वलियनि जो शान अल्लाह ताला वॾो बुलंद फरमायो आहे ऐं तव्हां त ॾिठो बि हूंदो त माण्हू अहिड़ा बि हुया जिन माण्हुनि सॼी उमिरि आले सुन्नत जे औलिया जी रूए ज़मीन जा जेके औलिया आहिनि उन्हनि औलिया जी मुखालफ़त कई पर कसम ख़ुदा जो उहे पाण मिटिजी विया पाण ख़तम थी विया अॼु रोडनि ते माउंटन जे लाइ उहे झंडा पंहिंजा खयो रुलंदा था दर दर पे फिरते हैं कोई पूछता नहीं पर अल्लाह जे वलियनि जो फैज़ कल्ब जारी आहे अॼु बि जारी आहे क़यामत ताईं अल्लाह जे वली
तबीयत जो फैज़ हलंदो रहंदो। अब आई आहे न ॻाल्हाईंदा हलो सोना सीअ तव्हांखे करायो आहे सीअ खे भॼायो अल्लाह जे वलियनि सां मोहबत अथव वो अल्लाह जी वलियन असा के दस केड़ो दिनो उनन औलिया किराम जी तालीमात छाए हाने इते त पाण समूरा जेके भी वेठल आहियूं अल्हम्दुलिल्लाह समूरा जा समूरा अल्लाह जे वलियन जे शान के मञण वारा आहियूं तस्लीम करण वारा आहियूं। अज त मां तोखे हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी जी ॻाल्हि ॿुधायां त तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। केड़ो मौलाना जलालुद्दीन रूमी वो मौलाना जलालुद्दीन रूमी जेको पाण इरशाद फरमाईंदो आ पाण चवंदो आ यक ज़माना सोहबते औलिया बेहतर सद सालतात बेरिया खोले सुभान अल्लाह जो तो के मगाल खोले जोर से सुभान अल्लाह जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैह पाण इरशाद फरमाईंदो आ सदर किताब मुबारक उन किताब जो नालो मसनवी शरीफ आ। वो मसनवी शरीफ जो किताब जय किताब जी तारीफ हजरत अब्दुल रहमान जामी जेड़ो जवान कंदो विंदो आ जेको अब्दुल रहमान जामी के मुस्तफा करीम रोज़े पाक में भी सुञाणींदो आ। ईमान अल्लाह को कोन थो चवे त मां तो छा एक त अंगु तव्हां कयो आहे घटि गॾु ऐं माण्हुनि खे तव्हां इतला छोड़ो कयो आहे न त ईअं मुमकिन न आहे त सिकंदरी अचे ऐं ईअं न हुजे पर मिड़ई तव्हां सुस्त थी पयव। हाणे अचु त मां तोखे अर्ज़ु कयो ओ हज़रत अब्दुल रहमान जामी रहमतुल्लाह तआला अलैह उन अब्दुल रहमान जामी रहमतुल्लाह तआला अलैह जेको जाम जे इलाइक़े में नात शरीफ़ लिखंदो आहे ऐं नात शरीफ़ लिखी करे दिलि में इरादो कंदो आहे त इहा नात वञी करे मदीने पाक में मुस्तफा करीम जे रोज़े पाक ते पढ़ंदुसि ऐं खुदा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मदीने पाक जे गवर्नर जे ख्वाब में अल्लाह जो हबीब तशरीफ वठी ईंदा मुस्तफा करीम फरमाईंदा त हेड़े आरे पारे माण्हू अचे थो उनखे अचण न ॾिजां। वो हज़रत मौलाना अब्दुल रहमान जामीअ खे पकड़ाए विझंदो आहे गिरफ़्तार कराए विझंदो आहे ऐं उहो गवर्नर रात जो सुम्हंदो आहे अल्लाह जो हबीब ख्वाब में तशरीफ वठी ईंदा ऐं मुस्तफा करीम फरमाईंदा त मुंहिंजो अब्दुल रहमान चोर नाहे धाड़ेर नाहे ही त अब्दुल रहमान मुंहिंजो आशिक़ आशिक़ तीनों धारे हेॾो वारा बुज़ुर्ग सुभान अल्लाह गवर्नर सगोरे हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां खुद फरमायो त इनखे अचण न ॾिजो अल्लाह जा हबीब मां त तव्हां जे हुक्म जी तामील कई आहे। अल्लाह जे हबीब फरमायो धाड़ेल नाहे चोर नाहे अब्दुल रहमान या रसूल अल्लाह को सबब कहिड़ो आहे। अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो हिन हिकिड़ी नात लिखी आहे ऐं हिन इरादो कयो आहे त इहा नात वञी करे रोज़े पाक रसूल ते मुस्तफा जे साम्हूं पढ़ंदुसि। अल्लाह जे हबीब फरमायो एॾी भली नात वा जेकॾहिं मुंहिंजे रोज़े ते अची करे पढ़ी त मां मुहम्मद करीम पाण पंहिंजे रोज़े पाक मां ॿाहिरि अची करे हथ मिलाईंदोमांसि।
अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो ईअं कोन थो थी सघे जेकॾहिं मां क़ब्र पाक मां पंहिंजे रोज़े पाक मां ॿाहिरि आयो त क़यामत क़ाइम थी वेंदी। असुल सबबु इहो आहे अब्दुर्रहमान चोर नाहे। अदा तूं पंहिंजे सीने जे अंदरि ताक़त पैदा कर त सही। मुस्तफ़ा करीम पंहिंजनि आशिक़नि खे जवाब बि अता कंदो आहे त मुस्तफ़ा जी नज़र बि हूंदी आहे। तुंहिंजो छा कींदो आहे? अल्लाह जे हबीब जी नज़र आहे या न? कोन था ॻाल्हायो अल्लाह जे हबीब जी नज़र आहे। हाँ अल्लाह जे हबीब जी नज़र ज़ात ऐ साहिब सचा तो सां फज़ल अल्लाह जो देहो सतदानी अथई शाफ़ी तो शाहनशाह जो लब शफ़ाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुझी दाह जो या सैयदा रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर ढाल तो सातनी आगे गया एहसान नहीं जो तई अफदई तुम की दाद कर दैया नहीं तारीफ तुझी थो करे सारा सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजिज़ अकुल इंसान ही अब या सैयदा चो रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर। तव्हांजो सीनो कोन थो ठरे जे ठरे हा त ज़ोर सां सुभान अल्लाह। ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कठुरनि जा दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थियां पारस लॻे जीअं लोह खे या सैयदा रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर। हथ मथे करे चओ न सुभान अल्लाह। सीनो सीनो ठारे चओ शौक़ सां चओ जे तू ज़ाहिर थिया अर्शो ज़मी अफला कही तू न जे पैदा थिए आलम न थे आफा कोई पीर पैगंबर थिया न हो मजज़ात पैदा पा कोई जा ख़बर खाबंद ॾिनी मंझ लफ़्ज़ जे लौला कही या सैयदा रसोया नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर। हाणे चवण जी ज़रूरत न पवे जिथे सुभान अल्लाह चवणी आहे। मां कटुड़नि जे विच ते कोन आयो आहियां, मां आशिक़नि जे विच ते कटुड़ त समझ ईंदो ई कोन। हिते अल्हम्दुलिल्लाह आशिक़ रसूल वेठा ओ हज़रत मौलाना अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण इरशाद फरमाईंदो आहे कंहिंजे हक़ में चवंदो आहे कंहिंजे शान में चवंदो आहे। इन हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैहि जे शान में पाण इरशाद फरमाईंदो आहे चवंदो आहे इन्ननी अबसरतु फिन्नहु बिर रसूल फी यदैहिल मसनवी व हुवा यक़ूल सुन्नफत कुतुबुल कसीरा मानवी लैस फीहा कल किताबिल मसनवी मसनवी मानवी मौलवी हस्त कुरान ज़ुबानी पहलवी मंच गोया वस्फ आनी जनाब नेस्त पैगंबर वले तारद किताब। सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह।
खोले करे चओ न त मूंखे पक पवे त सीउ कोन तपायो हथ मथे हुजे हाँ खबर पवे त सीउ रुॻो असां सिंधियुनि खे कोन खयो आहे तव्हां किथे बि कुझु न कुझु सीउ आहे इहो हज़रत मौलाना अब्दुल रहमान जामीअ जहिड़ो जवान चवंदो आहे त मां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ख्वाब में ॾिठो अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां मुस्तफ़ा जे हथनि मुबारकनि में किताब ॾिठो अल्लाह जे हबीब जे हथनि में किताब आहे ऐं मुस्तफ़ा करीम इरशाद फरमाए रहिया हुया त मुंहिंजी उम्मत में किताब त घणा लिखिया विया पर मूं वारे मौलवी जलालुद्दीन रूमीअ जे किताब जहिड़ो किताब कंहिं बि कोन लिखियो आहे अल्लाह जे हबीब जो फरमान आहे अदा पोइ इहा बि का हस्ती आहे न जंहिंजी तारीफ़ ॿिनि जहाननि जो सरदार पाण पियो करे ॻाल्हाए मूं सां भाई इहा का हस्ती आहे आम शइ आहे कोन था ॻाल्हायो चओ हस्ती आहे हस्ती आहे वॾी जंहिंजी तारीफ़ जंहिंजे शान में अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण इहे लफ़्ज़ फरमाए पाण इहो इरशाद फरमाए इहो हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाहि तआला अलैहि पाण इरशाद फरमाईंदो आहे पाण चवंदो आहे त अबा तूं हिन दुनिया में आयो आहीं पर दुनिया में अचण जे करे तो वारो जेको रूह आहे इन रूह में अल्लाह ताला वॾी ताक़त रखी पर तूं जॾहिं दुनिया में आहीं कॾहिं ते झेड़ा कई कदे पंहिंजे पाण में फसाद कई कदे दंगल ते तो झेड़ा कया कदे परावा हक खादई कदे तो कंहिंखे गार ॾिनी कदे तो कंहिंसां ग़लत ॻाल्हायो हाणे तो वारो जेको रूह ताक़त वारो आहे उहो तो वारो रूह ताक़त वारो पयो कमज़ोर थींदो पयो कमज़ोर थींदो पयो कमज़ोर थींदो अदा दे ख़बर पराई आदमीअ ते कब्ज़ो करणु हलाल वा या हराम फतवा दियो चो हिलाल हराम अले हिलाल था चो अले हराम था चो पर आई बनियत ते कब्ज़ो करणु हराम नाहक पाण में झेड़ो करणु हिलाल हराम पूछो था बेटा मां तमामु कंहिंखे ख़ासि खे कोन थो चवां आम थो चौथा बड़ो चौथा फसाद कयो न कंहिंजी बदली छॾी आहे न कंहिंजो लूसण छॾियो आहे न कंहिंजी जोअर छॾी आहे न कंहिंजो अटो छॾियो आहे न कंहिंजी मोटर छॾी आहे न कंहिंजा ॾोकड़ छॾिया पर आई इलाक़ी करे असां पंहिंजो कमु चट करे छॾियो आहे अदा मुंहिंजा भाव बदर जे मैदान में महबूब जे सहाबनि पंहिंजा सिर इन इस्लाम आए कटाया हुया जेको मुफ़्त में तोखे मिलियो आहे तूं मुफ़्त में समझी थो अदा इहो आम इस्लाम नाहे इन इस्लाम लाइ करबला जे मैदान में इमाम हुसैन पंहिंजा बच्चा शहीद कराए छॾिया हुया पर तोखे अॼु क़दुरु नाहे तो ईमान खे ज़ाया करे छॾियो आहे असांजे ॾेखे तव्हां इहो मुल्हनि जो कमु आहे इहो मौलवियुनि जो मसइलो आहे अदा मां दुआ थो कयूं वञे त अल्लाह तोखे मूंखे सभिनीनि खे हक़ खाइण हक़ हिलाल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आमीन ज़ोर सां आमीन चवण सां तो ते ख़र्च कोन ईंदो सभु कोन था चओ हथ मथे करे चओ न छो त असां वटि माशरे में इहा वॾी बीमारी आहे ऐं जहिड़ी तहिड़ी बीमारी न आहे इहा तमामु वॾी बीमारी आहे टके टके जी ॻाल्हि आहे अदा ज़मीन खे केरु पाण सां गॾु क़बर में कोन खणी वेंदो आहे पर ज़मीन इंसान खे पाण सां गॾु अंदरि खणी वेंदी तव्हां मां कहिड़ो वॾेरो आहे जेको 100 एकड़ में पूरियो आहे न कानो बस कानो सम्झंदा कौन समझ कब्र जी माप कबी आहे जैसा कानून उन काने जेतिरी जाइ मिलंदी आहे जेतिरो कदा मुड़स जो थोरो न खां बस सामी बि सोड़ी जॾहिं अगले जहान में पुॼंदे छा चवंदे चवंदे काओ कमायो मूंखे मोती मोर न वणजे आ काओ कमायो मूंखे मोती मोर न वणजे आ सीहे जो सैयद चवे वखर विहायो हाणे ओचतो आयो मुंहिंजो सौदो सराफन सी
खाओ जेड़ी मन उत पहुंचदे न को नमाज हथ में आ न को ज़कात हथ में आ पर हक खाई करे सरदार साहब फलाणो खान साहब फलाणो मौलवी साहब फलाणो मुफ्ती साहब फलाणो आम माण्हू अकेले जहान में वयो त न को नमाज हथ में आ न को वीचारे जे हथ में ज़कात वा न को नेकियूं आहिन कुछ भी नाहे अते जेड़ी मन पहुंचदो अदा उते त खरो सौदो आ उते ओधर आहे को न को उते सौदो सरो बदरा उते तोखा पुछदा त नमाज पढ़ी या न ये खबर परावा हक खादे त उनन जो हिसाब छाहे जेड़ी मन उते मलाइका पुछदा त कुछ भी हथ में कोन हुंदो उते चवंदो अदा मूं काओ कमायो ही शीशो आ इनके सिंधी ज़ुबान में काओ चइबो आ चवंदो काओ कमायो मना बेकार शइ खणी कमा हिते आयो आहियां मूंखे मोती मूर न वणजिया हेॾा निमाज़ हुई मोती है हेॾा हक़ हलाल हो मोती है हेॾा सच जी ज़ुबान वा इहे मोती हुया हेॾा फलाणो कमु हुयो ये सब मोती हुया पर मां त काओ वेठे कमायो मां त मोती कोन कमाया हाणे अगला जेके आहिनि मलाइक अदा इन जहान में काओ कबूल कोन पवंदो हिन जहान में मोती कबूल पवंदा मिठे मोहम्मद करीम जी मोहब्बत ऐं शरीयत पाक कम में ईंदी जिंदगी गुजारे छड़ी कदे आलिमन जी गिला कदे मुफ्ती जी गिला कदे बुजुर्गन जी गिला कदे सादातन जी गिला कदे अजन वतन जी गिला कदे नंदन जी गिला 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 करे मुर्स पंहिंजो वक्त विञाए छॾियो अदा अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पैगाम आंदो कसम खुदा जो अबू बकर उमर उस्मान हैदर अहिड़ो यादि कयो जो क़बर ताईं कंदी वई अबाणा अबाणा वो पैगाम महबूब जे सहाबन विसारियो कोन बल्कि अॼु ताईं उम्मत में इस्लाम जो पैगाम मौजूद आ त इहो सदको आ त महबूब जे असहाबन सगोरन जो सदको आ समझो सुभान अल्लाह महबूब जे सभिनी सहाबन सां मोहब्बत कंदा हो या कुझु सां कंदा हो ऐं कुझु सां न कंदा हो मां ॾिसां जेको महबूब जे सभिनी सहाबन सां मोहब्बत करे हथ मथे करे महबूब जे सभिनी सहाबन सां मोहब्बत कंदा आहियो न तव्हां वटि हले यार सिराइकी ज़ुबान हलंदी आ अलाए कोन पर असां वटि सिराइकी हलंदी आ ऐं सिंधी सां मिलंदड़ जुलंदड़ आ वो कंहिं आशिक चयो आहे चए थो बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा अकल हो वई तां चल मदीने इश्क हो वई तां चल मदीने ओवे तू जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे यारां दा चवे छा थो चवे थो त जेके महबूब जा यार आहिनि न तूं बि उन्हनि जो यार थी सुभान अल्लाह अबू बकर आ त उन सां बि मोहब्बत कर हज़रत उमर आ त उन सां बि मोहब्बत कर हज़रत उस्मान आ त बि उन सां मोहब्बत कर हज़रत अली शेर खुदा आ त बि उन सां मोहब्बत कर हज़रत इमाम हसन आ त बि उन सां मोहब्बत कर हज़रत सोनो इमाम हुसैन आ त उन सां बि मोहब्बत कर बाबू वजा जेके बि सभा लख सहाबी आहिनि मुंहिंजे महबूब जे कंहिं बि सहाबी सां बुग़्ज़ दिल में हरगिज़ न रखजां महबूब जे सहाबन सां मोहब्बत करण तुंहिंजो कमु आ तुंहिंजा बेड़ा पार करण मुस्तफ़ा मदीने वारे साईं जो कमु आ हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां जेको मोहब्बत कंदो आ जेको दम लगाईंदो आ अल्लाह जो हबीब उनखे ईअं कोन छॾींदा हन मुस्तफ़ा उन जे हथ मां वठी करे उनखे जन्नत मुस्तफ़ा रवानो फरमाईंदो मुस्तफ़ा करीम उम्मत जी शफ़ाअत कंदो अबा हबीब जी शफ़ाअत में जेके उम्मीद आ उहो हथ मथे करे
सभिनी खे आहे न या तव्हां वटि बि के अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शफाअत में असांखे उम्मीद न आहे। मां चवां थो त उहो बदबख्त माण्हू आहे, उहो बदबख्त माण्हू आहे जेको हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शफाअत में उम्मीद न रखे। अदा असांखे त पंहिंजनि अमलनि ते को आसरो आहे ई कोन को, असांखे आसरो आहे त मदीने वारे घोट ते आसरो आहे। आहे दवा जेके मदीने वाले घोट ते आसरो आहे वो सुभान अल्लाह चए। जोर सां सलात पढ़ंदा गया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हाणे एॾे वॾे शान वारो हज़रत अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमाए, तू जॾहिं हिन जहान में आयो आहे त तो ग़लत कम कया, तो इंसाननि जा हक़ खाधा, तो जॾहिं इंसाननि जा हक़ खाधा त हाणे तुंहिंजो रूह कमज़ोर थी वियो आहे। हाणे अचु त मां तोखे ॿुधायां त इहो तोखे रूह पंहिंजो ताक़त वारो कीअं बणाइणो आहे। ज़िक्र मुंहिंजे हबीब जो, अल्लाह जो ज़िक्र ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी तो फरमाए, रूह तुम्हारो कमज़ोर थी वियो आहे, हाणे इनखे ताक़तवर बणाइणो आहे। ताक़तवर कमज़ोर थी वियो, हक़ खाधई, गुनाह कयूं, ग़लत कम कयूं, हाणे रूह कमज़ोर थी। ताक़तवर कीअं बणाइणो आहे? हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो, नुस्ख़ो दसियाए थो, नुस्ख़ो उन नुस्खे जे मथां अमल कर। साईं छा कया? हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो, पाण फरमाईंदा, उज़कुरुल्लाह तारे हर बाशनेस इरजी पर पाए हर कल्लाश में। अल्लाह सीनो खोले करे चो ना। रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो, हाणे तुम्हारो जेको रूह कमज़ोर थी वियो आहे, दुनिया जे कमनि में तंब खेड़नि में पंहिंजी करे तो पंहिंजे रूह खे कमज़ोर कयो आहे, कमज़ोर कयो आहे। हाणे जेकॾहिं तोखे पंहिंजे रूह खे ताक़तवर बणाइणो आहे त हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी फरमायो आहे त अल्लाह जो ज़िक्र घणी खां घणो कंदो कर, तो वारो रूह वरी ताक़त वठी ईंदो, अल्लाह हुनखे ताक़त अता कंदो आहे। सुभान अल्लाह, जोर सां ज़िक्र कर उथंदे रहंदे सिफ़त सां कर ई अरबियत सल्ले
अला पढ़ बिरूनी सिर को झुका कर यो बेको दर्जे पाईंदी रो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रो जित जो वेखी नामे मुहम्मद चुम अखियां दे लाईंदी रो जेकर चाही अहद को मिलना सीनो ठारे चो न शौक़ सां चो त मूंखे पक पवे तव्हां सराइकी सम्झो अलाए न पर थोरो खोलिया ॾुखी कान्हे समझी आओ जे तो जेकर चाही अहद को मिलना ओ मुसलमान जेकर चाही थो त अल्लाह मिले कीअं मिलंदुई उहो थो ॿुधाए चवे थो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रो माना जेकर तोखे अल्लाह खपे त ईअं कोन मिलंदुई मदीने वारे साईं जे दर ते अचणो पवंदुई तॾहिं तोखे अल्लाह मिलंदो अल्लाह उन खां सवा कोन मिलंदी हो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रो ऐं वरी अॻिते चए थो त वहाबी नचजा ओ जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लाईंदी रो जेकर चाही अहद को मिलना जोर सां सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले वो छोड़ मसले कुल जुज वाले छोड़ मसले कुल जुज वाले ओ मुफ्त न मगज खपाईंदी रो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रो जिथ जो वेखी नाम मुहम्मद चुम अखियां ते लाईंदी रो जेकर चाही अहद को मिलना जिक्र त अल्लाह जो करणो आहे मुस्तफा जो जेको जिक्र आहे न इहो अल्लाह जा जेके जिक्र आहिनि उन्हनि जिक्रनि में अल्लाह जे जिक्र खां बाद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र शरीफ वॾे मक़ाम वारो आहे ऐं अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इरशाद फरमाईंदो आहे त जेको बि मुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे दुरूद तूं पढ़ंदो आहीं रहमत अल्लाह वरी तुझे मथा 10 दफा वसाईंदो इहो बि सदको हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे जो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अल्लाह ताला एडी वॾी महिरबानी फरमाए थो हाणे हिकु दफ़ो ज़िक्र खे ज़र्ब हणो को बि चुप न रहे ला la
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब इंसान रब खे राज़ी कंदो आहे अल्लाह राज़ी थी पवंदो आहे तो मां अल्लाह खे केॾो नाराज़ कयो आहे केॾो अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी कई आहे ऐं तोखे ख़बर आहे त रब खे रिझाइण ॾुखियो नाहे रब खे रिझाइण सवलो आहे तव्हां फ़ैसिलो कयो रब रिझाइण सवलो या ॾुखियो कथा ॻाल्हायो अञा इंतज़ार में वेठा हो भत जे अलाए छा खाई छॾियो आहे पोइ खाधा पीता पोइ बि कोन था ॻाल्हाइनि अब ज़ोर सां चओ रब खे रिझाइण चओ रब खे रिझाइण रब रिझाइण सवलो आहे रब रिझाइण सवलो आहे पर पांदुगी में पाए अदा मिलत ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा मिलत ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा समझो रब रिझाइणो सवलो वाहे रब रिझाइण सवलो पर पांदुगी में पाए अदा मिलत ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा हेॾा वारा बि सुभान अल्लाह चओ बाबा ये बि सुभान अल्लाह ज़ोर सां शौक़ सां खाती आहीं बाफ़ियो ॾींदी मालिक साईं बाफ़ियो ॾींदी मालिक साईं रब जी रहमत वॾी आहे रब जी रहमत वॾी आहे न उम्मीदूं लाहे अदा मिलत ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा रब रिझाइण सवलो आहे रब रिझाइण सवलो पर पांदुगी में पाए अदा मिलत ई महबूब मोहम्मद परवर के पर चाहे अदा एड़ी सुभान अल्लाह चओ एड़ी सुभान अल्लाह चओ जो अल्लाह जे ज़िक्र जे सदके सब गुनाह मिट जी माफ़ थी अल्लाह जे ज़िक्र में एड़ी ताकत वा अल्लाह तबारक व तआला जे उन इस्म पाक में रब्बुल जलाल वडो पावर ॾिनो आहे ये जेके अल्लाह जा वली आहिनि इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला विलायत अता फरमाईंदो आहे पर उन में ॾींदो पंहिंजे फज़ल सां पर उन में वडो दख़ल ज़िक्र जो बि आहे रब खे रिझाईंदा अल्लाह राज़ी थींदो आहे मेहर कंदो आहे मेहरबानी कंदो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दोस्तनि जी लिस्ट में उन्हनि जो नालो शामिल फरमाईंदो आहे हिक जो नालो आहे हज़रत जुनैद बगदादी सब चओ सुभान अल्लाह तमाम वॾो वली आहे ऐं अल्लाह तबारक व तआला हुन हज़रत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे वॾो मक़ाम अता फरमायो आहे हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बारो आहे जमा सगोरी सुता पिया हवाले जागो था जेके जागन था से सुभान अल्लाह चवनि वो हज़रत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण हिकड़े ॾियारे ते हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो आहे वो अचे पियो घिटीअ मां ऐं वञे पियो मस्जिद ॾे निमाज़ जो टाइम आहे ऐं मस्जिद जे दर ते जो अल्लाह जो प्यारो बानो वली आयो ॾिसे त मस्जिद जे दर ते शैतान बीठो आहे ऐं अल्लाह जे वली ॾिठुसि ऐं सुञातईंसि शैतान ऐं ॾिसे त उहो शैतान मस्जिद जे दर ते बीठो त आहे
पर मस्जिद में अंदर हर 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 छाती पियो पाए इससे हाणे जेको वो अल्लाह जो प्यारो बानो आयो तो शैतान खे ॾिसी करे जे ओ निभागा अंदर छो कोन थो वञी मस्जिद में तुझो को कार्रवाई जो इरादो आ पो इते छो बीठो शैतान खे ॻाल्हि सम्झो त हाले कोन था सम्झो वारी सिंधी ॾुखी कान्हे सवली आहे ॿुधंदड़ हो शैतान और अल्लाह जे वलीअ खे चयो कि अंदर वञण ते दिल चवे थी अंदर फिलाणो माण्हू नमाज़ थो बीठो पढ़े दिल चवे थी वञी करे हिन जे दिल में विसविसो विझा पोइ वञ चई इन जे करे नथो विझी सघां जो इन जे भरसां हिकिड़ो माण्हू सुतो पियो आहे मां शैतान खे उन माण्हूअ खां ड्रिज थिए थो ख़ौफ थिए थो इन जे करे नथो वञी सघां पोइ अल्लाह जो प्यारो बानो तकड़ो तकड़ो अंदर आयो ॾिसे थो ते अल्लाह जो हिकिड़ो प्यारो बानो पंहिंजे मथां हीअ चादर विझो सुतो पियो आहे उन माण्हूअ अची करे उहा चादर जो परे कई त निहारे त अंदर हज़रत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु सुतो पियो जुनैद बगदादी जो एॾो पावर हो ऐं एॾी ताक़त आई जो निभागो इब्लीस बि ॿाहिरि बीठो आहे ऐं चवे पियो त मां अंदरि नथो वञी सघां दिलि त चवे थी त फिलाणे माण्हूअ जे दिलि में वञी करे विसविसो विझां पर ड्रिॼां थो कंहिंखां पोइ हिन हज़रत जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मूंखे ड्रिॼ थिए थो अदा हिन जो मतिलबु आहे वहाबी त इब्लीस खे बि मारे वियो जेको अल्लाह जे वलीअ जे हक़ में ड्रिॼे नथो बेअदबी थो करे हिन जो मतिलबु आहे इहो शैतान जो इब्लीस जो बि पीउ आहे सुन्नी तोखे लख मुबारक हुजे तूं अल्लाह जे वलीअ जो अदब कंदो हा हुन सां मुहबत साबित त ईअं थियो न शैतान ॿाहिरि बीठो पर ड्रिॼे बीठो अल्लाह जे वलीअ खां लहराए बीठो ऐं चवे त अंदर कोन वेंदुसि छो हिन जे करे अंदर न वेंदुसि जो अल्लाह जो प्यारो बानो हज़रत जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदर सुतो पियो आहे जागे भी कोन थो आहे बि आराम में इन जो मतलब ही आहे त अल्लाह जा प्यारा बाना ज़ाहिर में सुमंदा आहिनि हकीकत में हुननि जी दिल कान सुमंदी आहे हुननि जी दिल कंदी रहंदी आहे अल्लाह 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 चओ अल्लाह 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 जहे दम जी जल जी झोलिया में जानिब आयो तहे दम हर हिक सासिय हमद सना ही गायो अल्लाह नथा जो मसाद कटा दो अल्लाह 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 झिर बिरला झिर किल गुण गाए प्यागीरा मिठड़ियों बोले महकन प्या बाटेरा अल्लाह 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 सीनो तव्हांजो कोन थो ठरे ठरे ठरिया ठरिया शौक़ सां चओ न शौक़ सां
अल्लाह जो प्यारो बाजो हजरत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जुनैद बगदादी जो एडो वडो मकाम आ उन हजरत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी खिदमत में पाण कचहरी में हिकड़ी मजलिस में हिकड़ी महफिल में हिकड़ी तकरीर में हजरत जुनैद बगदादी पाण वेठो आ हजरत जुनैद बगदादी जे साम्हूं हिकड़ो ईसाई छोकरो हलंदो आयो ईसाई मुसलमान कोन वो आयो अची करे हजरत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु के चई आवाज तवज्जो सां ॿुधजो बस तक़रीर खत्म थी वई टाइम पूरो थियो सुभान अल्लाह ज़ोर सां जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला नो तक़रीर वेठे फरमाई छोकरो आयो ईसाई मुसलमान नाए अची करे चई हो जुनैद तव्हांजे नबीअ जो हिकिड़ो फरमान आ तव्हांजे नबीअ इरशाद फरमायो आ त इत्तक़ू फिरासतल मुमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह मुमिन जी फिरासत खां नज़र खां डिजंदा कयो छो त मोमिन पाण कोन ॾिसंदो आ बल्कि अल्लाह जे नूर सां मोमिन निहारींदो आ ॾिसंदो आ इहो तव्हांजे नबीअ जो फरमान आहे हा असांजे नबीअ जो फरमान आहे हाणे हुन ईसाई नौजवान हज़रत सैयदना जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो आहे ओ जुनैद ॾे ख़बर हाणे तुंहिंजे इन नबीअ जे फरमान जो मतिलबु छा आहे हज़रत जुनैद बगदादी हीअं पाण मथे निहारे करे थोरी देर मथे ॾिठो मथे निहारे करे पाण फरमायो इन जो मतलब ही आदत तुझो वक्त वेझो अची वयो आ देर न कर मथे लिखल ॾिठो आ त तूं हाणे कलमो भरी दे ऐं मुसलमान थींदे अल्लाह जे हबीब जो फरमान सचो आ अल्लाह जे हबीब फरमायो आ मोमिन ॾिसंदो आ उन खां तूं डिजंदो कर हज़रत जुनैद बगदादी फरमायो हाणे लोहे महफूज़ ताईं पंहिंजी नज़र घुमाई आ ऐं मां ॾिठो आ त तुंहिंजे नसीब में मुस्तफ़ा जो कलमो लिखियलु आ इन हदीस जो मतिलबु इहो अथई ऐं मां जुनैद जी नज़र कबो करे वई आ ईसाई छोकिरो ॾिसेसि पियो ऐं चवेसि पियो हाओ हाओ जुनैद तूं सच थो चवे मां इरादो बि इहो ई खणी आयोसि त मुस्तफ़ा जो वञी करे ग़ुलाम बणिजां तो सच चयो आहे ऐं तो मूंखे ॿुधायो आहे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इन हदीस पाक जो मतिलबु इहो आहे त अल्लाह जे नूर सां मोमिन ॾिसंदो आहे बस उन ईसाई छोकिरे उते हथियार फिटा के अची चओ ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अथई अल्लाह जा दोस्त केरन बा नचो मता चयो आहे केरन सब चओ न केरन ये अल्लाह जा दोस्त ऐं अल्लाह इन्हनि खे वॾो मक़ाम ऐं अल्लाह ताला हिन खे वॾो शान अता फरमायो आहे एॾो वॾो शान आहे एॾो वॾो शान आहे इन्हनि अल्लाह जे प्यारनि बाननि जी जेका हिकु नज़र पवंदी आहे लखनि माण्हुनि जी ज़िंदगीअ खे तब्दील करे छॾींदी आहे जीअं तुंहिंजे बलोचिस्तान खे वक़्त जे कामिल वॾी हज़रत शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी पंहिंजे तक़रीरुनि सां ईअं फैज़ सां रंगे छॾियो जो सुभान अल्हम्दुलिल्लाह तो वट तुझी सरजमीन ते आलिम बाहिन तुझी सरजमीन ते वली सगोरा बाहिन नेक बाहिन नवाजी बाहिन इनमें को शक नाहे पर बता उन जवान खे विसारियो अथई जंहिं जवान जा तुझे मथा रुगो न पूरी अहले सुन्नत जे मथा हुन जवान जा एहसान हसन खुदा जो ही 10-12 कलाक जो सफ़र
असां वटि वॾियूं गाॾियूं असां इन्हनि वॾनि गाॾियुनि ते अचूं था सफ़र कयूं था इहो अञा आसान आहे पर कसम ख़ुदा जो इहो शेर मुस्तफ़ा हज़रत मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी तो वटि तॾहिं आयो जॾहिं जीपूं हूंदियूं उठनि ते माण्हू हलंदा तॾहिं बि तो वटि आयो तुंहिंजे सीने में मुस्तफ़ा जी मोहबत पैदा करे यो अल्लाह जो प्यारो माण्हू मतां इनखे विसारियो अथई मतां बेवफ़ा थियो आहीं मतां इन्हनि अल्लाह जे प्यारनि ॿारनि जे दग खे छॾियो अथई जेको या रसूल अल्लाह जो नारो खयो आहे इनखे छॾिबो कोन इंशाअल्लाह क़बर ते या रसूल अल्लाह चइबो रहे जेको चवंदो सो हथ मथे करे चवे या रसूल जोर सां चओ या रसूल अल्लाह अञा जोर सां चओ या रसूल अल्लाह अञा जोर सां चओ या रसूल अल्लाह इंशाअल्लाह ताला हयाती आहे तब या रसूल अल्लाह चऊं था मरण घड़ीअ ताईं कलमो पाक पढ़ंदा वेंदासीं क़बर में वेंदासीं महबूब ईंदो त महबूब खे ॾिसी करे सलातो सलाम थी बि पढ़ंदासीं जेको दुनिया में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सलातो सलाम जो मुनकिर हूंदो त क़बर में बि नसीब कोन थी दोस्तो मूंखे लख मुबारक हुजे जो तूं महबूब ते सलातो सलाम हित बि पढ़ी थो इंशाअल्लाह क़बर में बि अल्लाह तोखे नसीब फरमाईंदो मां दुआ थो कयां त अल्लाह तबारक व तआला मरहूमन जी नियत सां एतिरो प्रोग्राम तां करायो आहे तां टाइम ॾे ॾिसो 1.25 कलाक पूरो हयाती इहा ताके खबर ही काई पई टाइम जी जिंदगी इंसान जी ये गुजरियो वनी और इंसान तम घड़िया थोड़ो वक्त अते अल्लाह ने वीदो कम को ईंदुई ये बनने वाला झेड़ा कम को नहीं ये पानी ते झेड़ा कम को नहीं या तो वारी नौकरी कम का नहीं दी ये टोकड़ पैसा ये स्टेटस ये लय ये गाड़ियों ये भी कम को नहीं कबर में कम ईंदई त नेक अमल कम ईंदई जो महबूब मदीने वाले जी निगाह कम ईंदई हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मेहरबानी कम ईंदई अदा कमा पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी लिहाज़ा जॾहिं मुंद चढ़ी वेंदी पयो हूंदे कफन में अदा कुछ भी कोन थींदी लिहाज़ा पोखे वठ दुरूद पढ़ो नमाज़ पढ़ो ज़िक्र कर अलावा हक़ खादा थी तो हक़ मोटाए दे उन्हनि खां माफ़ी वञी करे वठ ये बंदे जा झेड़ा छॾे दे ये पाणी जा झेड़ा छॾे दे ये परावा कम जेके ये तोखे सूहन कोन था तूं महबूब मदीने वारे जो सच्चो गुलाम हां वजी फरमायो आहे उन जे मथां हल त महबूब जी नज़र तो ते अॻे ई आहे महबूब जी नज़र थींदी वेंदी बेड़ा पार ॿिन्ही जहाननि में अल्लाह तोखे इज़त अता फरमाईंदो इने करे मेहरबानी फरमायो अॼुकल्ह फितना थी पिया फसाद थी पिया तमाम घणा उन्हनि फितननि फसादनि में छा थो थिए त बाबा असां जेके आहियूं टके टके जूं शयूं आहिनि उन टके टके जी शयुनि ते पंहिंजनि माइटनि सां अज़ीज़नि अकारिबनि सां कोन था ठहूं गुनाह था खणो दुआ थो कयूं वञा त अल्लाह ताला सभिनी फसादनि खे दूर फरमाए सभिनी जा बेड़ा पार फरमाए अल्लाह तबारक व तआला मरहूमनि खे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए ई प्रोग्राम आओ सलीम ऐं उन जे अज़ीज़न अकारिबन दोस्तन जेको ही सजायो आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी खिदमत खे क़बूल फरमाए व मा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन उठी भी हो तो सलातो सलाम पढ़ो।